पोलियो जी 5 रोज़ा क़ौमी मुहिम 8 जनवरी का शुरू थी रहियो आहे और सिलसिले में हाई स्कूल बाहू खोसो का यूसीपीओ मोहम्मद बख्श खोसो यूसी मेडिकल ऑफिसर राजा खान जखरानी एरिया इंचार्ज न्याज अहमद जी अगवाणी में वॉक कढी वई, जंहिंमें खालिक जमान जखरानी, राहिब जखरानी, अब्दुल कादिर बलोच समेत मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि, डॉक्टरनि, समाजी तंज़ीमुनि जे अगवाणनि ऐं शागिर्दनि वॾे तादाद में शिरकत कई। वॉक शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते यूसीपीओ मोहम्मद बख्श खोसो ख़िताब कंदे चयो त पोलियो मूज़ी मर्ज़ आहे, पंहिंजे ॿारनि खे इन खां बचाव लाइ पोलियो जा फुड़ा ज़रूर पीआरियो। हुन अवाम खे अपील कई त घर घर ईंदड़ पोलियो टीमुनि सां सहकार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची